बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों कोरोना वायरस की शुरुआत चाइना के शहर वुहान खां थी चुकी है। इन जो पहिरियों केस 9 जनवरी 2020 ते रिपोर्ट थियो। पूरी दुनिया में खौफ हिरास फैलिजी चुको है, छाकाणि जो हिन वायरस के करे शदीद इन्फेक्शन मौत जा केसिस पिण रिपोर्ट थी रहा हैं। ही वायरस जानवरन मां जानवरन में जानवरन खां इंसानन में हाणे इंसानन खां इंसानन में ट्रांसमिट थी रहो है। शुरू में हिन जूं अलामतूं हल्को हल्को बुखार आणण, नज़लो, ज़ुकाम, खंघ, गले जो सूर, साह खणण जी तकलीफ़, दस्त, उल्टियों, बाद में साह खणण जी शदीद तकलीफ़ बुकनि जो फैलिजी वञण पिण आहे। हिन वायरस खां बचाव के लिए का भी वैक्सीन मौजूद ना है न वरी को ट्रीटमेंट। बहैसियत मुसलमानन के असांखे अल्लाह साईं खां डरण घुर्जे, उन जो ही खौफ करण घुर्जे। अड़े तरीक़े से हिन वायरस का बचाव के लिए एहतियाती तदबीरियूं अख्तियार कर सकजन थियूं। जेकॾहिं तव्हांखे नज़लो ज़ुकाम थे तो आराम के तरजीह दियो, पांजो पान के बेन खां परे रखो, बेन सां भाकुर पाए न मिलो, हाथ मिलाइण की कोशिश न कयो। शिकूं लिशूं अचण की सूरत में पांजो वात नक कपड़े सां या हाथ सां कवर कयो। गलो खुश्क थी वञे तो थोड़ो थोड़ो पानी इस्तेमाल कयो भाजियुनि जो इस्तेमाल कयो। 5 वक्त नमाज पढ़ो, अल्लाह साईं के याद कयो, वुज़ू कयो, पंहिंजा हथ साबुण सां धोई साफ़ कयो, हैंड सैनिटाइज़र इस्तेमाल कयो, पालतू जानवरन खां परे रहो उन खां अलावा ख़ारिश की सूरत में पंहिंजे अखियुनि खे न माटियो, नक के न माटियो। अल्लाह साईं तव्हांजी मदद फरमाए, अल्लाह साईं तव्हांखे महफ़ूज़ रखे। तव्हांजी वॾी महिरबानी।